काज़ी अहमद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे 4 साल वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे 40 खां 60 मार्कूं खणंदड़ हज़ारे रहियल उम्मीदवारनि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। काज़ी अहमद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे 4 साल वेटिंग लिस्ट में रखियो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे 40 खां 60 मार्कूं खणंदड़ हज़ारे रहियल उम्मीदवारनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। काज़ी अहमद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे 4 साल वेटिंग लिस्ट में रखियो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे 40 खां 60 मार्कूं खणंदड़ हज़ारे रहियल उम्मीदवारनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे।